पाई बीठा तव्हां सभिनी खे जीएसएन मां तव्हां सभिनी दोस्तनि साथियुनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां अॼु हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियो ऐं छटे अचण खां मूंखे इंतहाई घणी ख़ुशी थी आहे त ठटे ज़िले जी तंज़ीम खे जेका नई क़यादत जलाल शाह नाथो बिरोई ऐं सॼा ज़िले जा दोस्त जमील समूह वग़ैरह ये समूरा दोस्त जेके नई साल जी क़यादत चूंडी वई आहे उन क़यादत जो गरम रत ऐं पुरजोश रवैयो अॼु इन ॻाल्हि जो इज़हार पियो करे त हू ठटे जे अंदरि वाकई जेको मुंहिंजी जनम भूमि बि आहे जंहिं ठटे जो असां ते हक़ बि आहे ऐं हिन शहर जो मुंहिंजी सॼी ज़िंदगी ते हक़ आहे त जेसीं ताईं हिन शहर खे खंडरनि मां कढी शानदार ऐं बावकार शहर नथा बनाए सघूं उन वक़्त ताईं हिते समूरनि रज़ननि जाबरनि ऐं लैंड माफ़ियाउनि सां मुक़ाबले करण जी ज़रूरत आहे। अफ़सोस आहे त हाणे ॾिसूं पिया त शहर त तमामु वॾो पखिड़िजी वियो आहे। अॻे जेतिरो ठटे जो शहर हूंदो ओतिरो उन खां ॾेढूं शहर मकली जो आबाद थी वियो आहे। आबादी त तमामु घणी वधी आहे शहर में पर जेके बुनियादी इंसानी ज़रूरतूं आहिनि उन्हनि जो बिल्कुलु ख़ात्मो ईंदो वञे पियो। घटियूं सोड़ियूं थींदियूं वञनि पियूं। असांजो नंढपण हो नंढा हूंदासीं घटियुनि मां त आराम सां ट्रकूं ऐं बसूं गुज़री सघंदियूं। अॼु जॾहिं शहर जी घटियुनि में वञूं था त सवाइ मोटरसाइकिल जे ॿी का सवारी नथी वञी सघे। त हीअ जेके लैंड माफ़ियाऊं आहिनि इल प्लैन जेको सिटी जा ज़िम्मेवार आहिनि पोइ म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन हुजे टाउन प्लैनिंग वारा हुजनि या को ॿियो इदारो हुजे सिटी सर्वेयर हुजनि जिन माण्हुनि बसि ईअं लीका कढे माण्हुनि खे घर ठाहिण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। शहर में को रांदि जो मैदान कोन्हे। असां नंढा हुआसीं त नाके जो ग्राउंड हूंदो वॾो जिते फुटबॉल जो एॾो वॾो शानदार रांदि थींदी हुई। हाई स्कूल जो ग्राउंड हूंदो। हाणे हर पासे वञूं था ॾिसंदा वञूं पिया त जेके नंढा वॾा मैदान हुआ क्रिकेट फुटबॉल वंझवटी इटी ॾकर इहे जेके बि इन क़िस्म जूं ॿाड़ा सतो वलिया रांदि हर पाड़े में हिकु हिकु ॿ मैदान हूंदा ऐं ॿार रांदियूं कंदा फिज़िकल एक्टिविटी थींदी उहा सभु कुझु ठटे मां ख़तमु थी वई आहे। या त ॿारनि जे लाइ इहो बचियो आहे त वञो हीउ जेको सो गुटको मेनपुड़ी खाओ ऐं कंहिं होटल जे बाखड़े ते वेही पंहिंजी ज़िंदगी तबाह कयो या हीरोइन पी ऐं कंहिं गंद जे ढेर ते वञी वियो। बाक़ी ॿियो को बि माण्हुनि वटि ज़िंदा रहण लाइ चुस्त रहण लाइ धर्मशालाउनि जा बॉडी बिल्डिंग क्लब ख़तमु थी विया। उस्ताद साईं दरवेश फ़कीर साईं शफ़ी उस्ताद हूंदो उनजो बॉडी बिल्डिंग जो क्लब हूंदो सम्झां त उहो बि ख़तमु थी वियो। त हाणे न को बॉडी बिल्डिंग क्लब आहिनि न रांदि जा मैदान आहिनि न को पार्क आहे। हे बि वॾी आबादी आहे। कंहिं माण्हू खे ब्लड प्रेशर जी बीमारी आहे कंहिंखे शुगर जी बीमारी आहे त माण्हू किथे वञनि को डॉक्टर चवे थो बाबा पंधु कयो। हाणे पंधु किथे कयूं को मैदान हुजे को रांदि पार्क हुजे जो माण्हू वञनि पंधु कनि। हिते त गटर खुलिया पिया आहिनि ॿारड़ा ॿुॾी था वञनि रोड जूं टेड़ियूं फिटियूं घटियूं जेको निकिरंदो पंहिंजा कपिड़ा फाड़ाए चपलूं छिनाए निकिरंदो। उन्हनि जी ज़िंदगी में त का सहूलियत कोन्हे। ऐं पोइ पाणी जे पीअण जी हालत छा आहे अञा ताईं माण्हू दॿनि ते पाणी भरनि था। ठटे जो तारीख़ी शहर जेको गादी जो हंधु रहियो आहे ठटो 100 साल सॼी सिंध जी गादी जो हंधु रहियो आहे। बाछाणो शाहणो शहर रहियो आहे। अॼु उनजी हालत इहा आहे त पीअण जो साफ़ पाणी कोन्हे अस्पतालुनि में इलाज कोन्हे स्कूलनि जी हालत तमामु बुरी। असां सभु माण्हू जेके आहिनि असांजी वई जा माण्हू तॾहिं को प्राइवेट स्कूलनि जी माफ़िया कान हुई को ॼाण कोन हो प्राइवेट स्कूलनि जो। असां सभु सरकारी प्राइमरी स्कूलनि में पढ़ियल आहियूं। को डॉक्टर थी वियो को इंजीनियर थी वियो को वाइस चांसलर थी वियो को MP MA थी वियो। अॼु जेको आहे स्कूलनि में तालीम तबाह थी वई रुगो भितियूं बचियूं आहिनि ऐं उते तालीम कोन्हे। प्राइवेट स्कूल नाले माते रुगो रंग बिरंगी ॿारनि खे कपिड़ा पाराए ऐं कतारुनि में बीहारनि था ऐं ग़रीब माइटनि खां फीयूं फुरण खां अलावा ॿियो हुननि जो को बि तालीम सां वास्तो कोन रहियो आहे।
सरकारी अस्पताल निमन जी अस्पताल के ज़माने में मशहूर होंगी समझा तो इन जो जण बचो रुली वियो इन अस्पताल में कुछ बुण बुनियादी कोन रहियो होंदो प्रेस क्लब की बिल्डिंग बची है बाकी कुछ कोने बाकी सिविल अस्पताल डॉक्टर में दावा से चवा तो हियर जेकॾहिं हिते कंहिंखे दिल की तकलीफ़ थे को एक्सीडेंट थी पे कंहिंजो हड्डो टूटी पवे तो न उते सर्जन अस्पताल में होंदो न को दिल जो माहिर होंदो चवंदा या कराची खणी वञो या हैदराबाद खणी वञो मरीज़ की किस्मत ऐं ज़िंदगी ख़ुदा जे हाथ में त ईअं जेकॾहिं शहरियुनि सां वर्ता कयो वेंदो ऐं इहो वर्ता कयो छो वियो आहे ही इख्तियार छो थियो जो अञा ताईं तव्हांखे पीअण जो साफ़ पानी कोन थो मिले अधु ठटे जो शहर हेपेटाइटिस B-C जो मरीज़ आहे जेकॾहिं तव्हां माण्हू जा टेस्ट करायो 20-25-30 सालनि जा हलंदड़ चलंदड़ नौजवान जेके आहिनि उहे हलंदे चलंदे किरियो पर छा थियो साईं जेरो सड़ी वियो कारी कामण थी पई इहा कारी कामण वग़ैरह या कुझु कोन्हे इहो हथरादी मौत आहे हथरादी मौत जेको गंदे पानी जे करे हिननि हुक्मराननि सिंध जे मुक़दर में लिखियो आहे हाणे इहो सभु कुझु थिए छो पियो इहो थींदो इन जे करे आहे जो नाल हुक्मरान जॾहिं मथे ते थोपिया वेंदा आहिनि मढ़िया वेंदा आहिनि ही हुक्मराननि जो कमु आहे हुक्मरान जो कमु आहे त जेको बेरोज़गार नौजवान हुजे उनखे रोज़गार ॾियनि अॼु छटे जी शुगर मिल बंदि थी वई सालनि खां बंदि थी वई ख़तम थी वई ऐं आख़िर में जेको मशीनरी हुई माण्हुनि खे आसरो त कॾहिं न कॾहिं चालू थींदी उहा ज़रदारी साहब खणी ठीके ते वठी ख़रीद करे मशीनूं खणी पंहिंजे ॻोठ वञी कबाड़ बाज़ार में खपाए या कंहिं ॿिए कारखाने में शिफ्ट करे छॾे अॼु रुॻो हुते सिरूं बीठियूं आहिनि सरकारी नौकरियुनि ते बंदिश सालनि खां वठी नौजवान ॿार पढ़ियल गढ़ियल ॿार ऐं ॿाहिरां जा ॿार जेके हारपे जे कम खां आज़ाद थी विया आहिनि को धंधो रोज़गार कोन बचियो आहे त उन्हनि वटि ज़िंदगी गुज़ारण जो ज़रियो छा आहे चोरी कनि धाड़ा हणनि हीरो जा मवाली थियनि या दरबदरी बेरोज़गारी जे दरबदरी में घुमंदे घुमंदे ख़ुदकशियूं करे मरी वञनि या ज़हर पियनि या पाण खे गोली हणनि कहिड़ो सिंध जे नौजवाननि वटि रोज़गार जो रस्तो बचियो आहे को रस्तो कोन बचियो आहे इन जे करे माण्हुनि जी कसम परसी जी हालत आहे सिंधी असीं तारीख़ जा माण्हू आहियूं ही सिंध हिकिड़ो ठटो हिकिड़ो तारीख़ी मर्कज़ रहियो आहे हिते जॾहिं हाकिम ही ज़िलो रहियो आहे त माना सॼी दुनिया जे माण्हुनि जो वंड वापार हिते थींदो ही पंहिंजो केटी बंदर ही जेको सो दाबेची खां जेको बि सामूंडी बंदर हो इते सॼी दुनिया जा माण्हू ईंदा वेंदा वंड वापार थींदो ऐं असीं महिमान नवाज़ रहंदा आहियूं सिंधी को बि सिंधी सिंध जे अंदरि को जानवर कॾहिं बुखियो कोन मोयो को कंहिं कोन ॿुधो दादा हे जानवर बुख जे वेझे मरी वियो हाणे इंसान बुख वेझे मरनि था 80-90 सालनि जूं कुराड़ियूं असांजूं माउ ॾाॾी नानी जेतिरियूं औरतूं रोड ते पिननि पियूं 6 सालनि जी मासूम ॿारड़ी ख़ैरात पिने पई असां जेके माण्हू हर माण्हू खे को माण्हू ईंदो सवाली अची सवाल कंदो हो त दादा बुखियो आहियां को उञो आहियां मूंखे पाणी त पियारियो त असांजा माण्हू जेको घर ॿुधा ईंदा दादा अलाए किथां जो अवेलो महिमान आयो आहे माई खे चवंदा उथी 2 डगड़ियूं मानी जूं पचाए वठ दिलो लस्सी जो जग जो पानी जो गिलास दिलो लस्सी जो मखण पियल 2 गरम मानियूं खणी वञी महिमान जा सामे थींदा दवा को बुखियो उञायल इहे सिंध जे माण्हुनि शान ऐं वकार सां ज़िंदगी गुज़ारी आहे अॼु उहा ई सिंधी क़ौम जेका आहे मानी जे गभे लाइ मोहताज आहे नौजवान बेरोज़गार आहिनि ख़ुदकशियूं कनि था हीरोनि जा मवाली चर्स जा मवाली गुटके जा मवाली अज़ाब खां सवाइ ॿियो कुझु कोन बचियो आहे इहो सिर्फ़ु इन जे करे थियो आहे सिर्फ़ु इन जे करे थियो थियो जो असांजा हुक्मरान नाहल आहिनि पाण जिन माण्हुनि खे हुक्मरानी लाइ मुंतख़ब कयो आहे अॼु त सभु पाण ताड़ियूं वॼायूं था ऐं सम्झां थो जेतिरनि माण्हुनि मूंखे इहे अजरकूं पारायूं आहिनि जेतिरनि माण्हुनि मूंखे अजरकूं पारायूं आहिनि इहे ई सभु माण्हू सियासी शऊर जो मुज़ाहिरो करे छॾियो त सिंध तां ठटे तां घटि में घटि ॾाढो ॾमर लही वेंदो ठटे तां ॾाढो ॾमर लही वेंदो अजरक डॉक्टर कादिर मक्सी अचे उनखे पाराइबी अजरक नवाज़ शरीफ़ अचे उनखे पाराइबी अजरक इमरान खान अचे उनखे पाराइबी अजरक बिलावल भुट्टो अचे उनखे पाराइबी पोइ कहिड़ो पाण वटि स्टैंडर्ड रहियो आहे पाण कंहिंखे अजरक पारायूं ही जेको सानिया बंदे ने लफ़्ज़ इस्तेमाल कयो न असांजे कंपेयर अनाउंस करण वारे
त सिंधी में सान्यावंद उहो माण्हू हूंदो रुगो किताब जा उठ पढ़ियल सान्यावंद कोन हूंदो आहे त जंहिं किताब उठ पढ़िया को शेर चवे को बैत ॿुधाए को कुझु करे त उहो सान्यावंद आहे असां वटि ठटे में या सॼी सिंध में सान्या लफ़्ज़ी हया सां जुड़ियल आहे को छोकिरो छपाटो को बुछड़ो थींदो बेहया थींदो आहे त वॾो माण्हू निकिरी छा वा सान्या कर कुझु हया कर इहो चवंदा आहियूं न सान्या कर माना हया कर हया वारो थी इज़त वारो थी जे माण्हू वटि इज़त न आहे उहो सान्यावंद कीअं थींदो इज़त वतन जी इज़त क़ौम जी इज़त धरती जी इज़त माण्हुनि जी इज़त नंढ वॾे जी इज़त पंहिंजे वतन जे लाइ जेकॾहिं उन वटि उहो हया अखियुनि में हया न आहे इज़त न आहे पोइ भले केॾा दानश्वर या किताब पढ़ियल हुजे उहो सान्यावंद नथो थी सघे सान्यावंद मना बुनियादी मक़सदु इहो आहे उहो सम्झ वारो माण्हू उहो शौर वारो माण्हू जंहिंजे अखि में हया हुजे शर्म हुजे नंढ वॾाई हुजे दुख दर्द हुजे उहो माण्हू जेको आहे सो सान्यावंद थी सघे थो त इन जे करे ऐं असां घटि में घटि पाण त पढ़ियल गढ़ियल जेके समाज जा माण्हू आहियूं इहो त ऐद करे छॾियूं त इहा अजरक 2000 जी मिले थी या 200 रुपए जी मिले थी क़ीमत असां हुनजो सरोकार कोन्हे पर असीं त वाइदो करे छॾियूं त हीअ अजरक जेका असां उन माण्हू जे गिची में विझंदासीं जेको घटि में सिंध जी लॼ रखे सिंध जी सान्या रखे सिंध जे गद्दार खे सिंध जे वेकाऊ वॾेरे खे सिंध जे जागीरदार खे सिंध जे पीपले लीगले ऐं पीटीआई जे माण्हू खे त कोन विझंदासीं जेके सिंध जा सौदागर बणिया वेठा आहिनि अबा हाणे छा कयूं ही सिंधियुनि जो वड़ लंघे आयो अदा विझो अजरक पोइ हुनखे अजरक जी मान जी ख़बर हुजे न हितां स्टेट अलाए ईअं फिटी करे वञी मिटीअ ढेर ते फिटी करे छॾे उन सां असां नज़र नथा विझूं त मुंहिंजा भाइरो दोस्तो साथियो असांजी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जा जागीरदार जेका सियासत आहे उन सिंध खे तमामु वॾा नुक़सान पहुचाया आहिनि जेसीं ताईं इहे जागीरदारनि जा नुमाइंदा ऐं जागीरदारनि जा तर्जुमान इहे असेंबली में हूंदा उन वक़्त ताईं सिंध सुख जो साह न खणंदी बिल्कुलु नथी खणी सघे अॼु तव्हां पाण ॾिसो था दाहूं करियो था कूकूं करियो था तव्हां सिंध सां ही ज़ुल्म रोज़गार कोन्हे अज़ाब आहे तरक़ी कोन्हे सभु बजेट खाॼी वई पैसा खाॼी विया पर अॼु जेके ही साहब पीपल्स पार्टी असेंबली में वेठी आहे इनखे वोट कंहिं विधो इहो ज़रूर आहे त धांधली थींदी आहे मलाइक बि विझंदा आहिनि चोर बि विझंदा आहिनि कूड़ जा वोट विझंदा आहिनि पर इन खां वधीक ॻाल्हि इहा आहे त तूं ऐं मां बि वोट विझूं था तूं ऐं मां बि वोट विझूं था कूड़े आसरे ते दिलासे ते पटके मेड़ ते चाचे मामे मासी जे चवण ते पुफी जे चवण ते असां वोट विझूं था ऐं पंहिंजे वोट जो ग़लति इस्तेमालु कयूं था जेसीं ताईं सिंध जा माण्हू पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु न सिखंदो उन वक़्त ताईं सिंध जो मुक़दर न तब्दील थींदो हाणे पाण में वेठा आहियूं अली हसन ज़रदारी ठटे जो नुमाइंदो आहे चूंडियल कंहिं चूंडियो आहे तव्हांखे पाणी जो ढुक नथो मिले छा पाणी जो ढुक नथो मिले ऐं अली हसन ज़रदारी जो महल पियो ठहे 20 एकड़नि ते तव्हांजे रोड ते छा कंदो अली हसन ज़रदारी असांजो हैदराबाद जो तरक़ी पसंद हाउस आहे उनजे साम्हूं ही 15 साल उते रही आयो आहे ऐं उन खां अॻु में नवाब शाह रहंदो उते डब्बा डम खणी जीअं पंहिंजा खीर जा वापारी असां पोरियत ते तंज़ नथा करियूं असांजा पीउ बि पोरियत थोरा हणंदड़ मज़दूर आहिनि असां पोरियतनि ते तंज़ नथा करियूं पर उनजो कमु इहो त मोटरसाइकिल खीर जा डम खणी शहर में खपाईंदड़ हूंदो अॼु हू अरबन ऐं खरबन जो मालिक आहे गुज़िरियल 10 सालनि खां वठी इरिगेशन डिपार्टमेंट जो हाणे त अॻे चवंदा हुआ शिराज़ी राकासन मुल्क खाई विया मुल्क थी विया हाणे सम्झां त शिराज़ी खां गुज़रंदा हूंदा त उन्हनि खे शर्म थींदो हूंदो त यार भेण ही भला किथां थी वई ॿ टे ॾींहं असां टपी जे पोयां पे नचियासीं अदा मुंहिंजो टपी आसिफ ज़रदारी जो भाउ आहे अदा मुंहिंजो टपी आयो अदा ठटे में इनकलाब ईंदो अदा ही तरक़ी थींदी अदा फलाणो थींदो अदा इलेक्शन जे वर्क में कंहिंखे जीप पे मिली कंहिंखे मोटरसाइकिल पे मिली असांजा ई चङा चोखा मुआंडा चेहरनि वारा माण्हू उहे मुज़फ़र टपी जे मोटरसाइकिल ऐं जीप जे पोयां डांसूं कंदे पे नचिया त कॾहिं बि मुंहिंजे हिसे में मोटरसाइकिल अचे अॼु मुंहिंजो टपी जो नालो ॿुधो था
अलाए किथां जी बलाई किथे गुम थी वई हाणे पिया नेब वारा सॼी दुनिया ॻोल्हे टपी गुम आहे ठटे जे माण्हुनि खे त घटि में घटि गुज़िरियल 8 सालनि खां नज़र कोन आयो आहे त इहो अली हसन ज़रदारी जो बि हाल इहो थियणो आहे इन जो इन खां हाल मुख़्तलिफ़ कोन थींदो पर इहो आहे त सभु कुझु लुटा के होश में आए तो क्या हुआ सॼो मुल्क फुराए वतन फुराए शहर फुराए बर्बादियूं करे ही जेके वाहन जूं खांटियूं तव्हां जूं वयूं बेराजनि जा कम विया रोड सभु स्टैंडर्ड ठही विया तबाही असांजे मुक़दर में कर्ज़ असांखे धोकींदो अचे थो हिकु माण्हू असां त कंहिंजो रुपयो वठी कोन खाधो असीं महिनत मज़दूरी करियूं था महिनत मज़दूरी करे ॿार पालियूं था तव्हां जेकॾहिं पाकिस्तान जी बजट जा अंग अखर खणो त हर माण्हू जेको सो कर्ज़ी आहे हर माण्हू कर्ज़ी आहे जेको मुल्क पाकिस्तान जी रियासत जेका आहे उहा रियासत उनजो वज़ीर आज़म जेको पघार खणे थो MP जेको पघार खणे थो उहा पघार बि कर्ज़ वठी ही पघार खणनि था यानी पाकिस्तान खे एतिरो हिननि लुटियो आहे हुक्मराननि एतिरो हिननि हुक्मराननि लुटियो आहे जेकॾहिं क्लर्क खे डॉक्टर खे इंजीनियर खे पघार मिले थी उहा पघार बि हिननि खे बैनुल अक़वामी इदारनि खां कर्ज़ खणी पोइ उहे पघार ॾियण जा अहल थियनि था न त पाकिस्तान वटि का पंहिंजी आमदनी जा ज़रिया सभु सोड़ा थी महदूद थी ख़तम थी विया ऐं इन लुटफुर ऐं करप्शन जे हवाले थी विया ऐं सिंध जो हाल त उनखां अबतर आहे सिंध जो हाल उनखां बि अबतर अथव त सिंध जे माण्हुनि जी हालत छा आहे जेका शानदार बावकार क़ौम हुई अॼु 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहे लखे नौजवान बेरोज़गार आहिनि तालीम ख़त्म थी वई तरक़ी ख़त्म थी वई रोड रस्ता हुई ऊंधा मिट्टी ऐं गंदगी जा ढेर ॿार अॼु बि गटरनि में कल्टियूं खाई मरनि था को पुरसाने हाल पुछण वारो कोन्हे त इन हालतुनि में असीं चऊं था त तव्हांजो वॾो किरदारु आहे बाबा बहिराड़ी जो माण्हू ग़रीब माण्हू उहो जागीरदार वॾेरे जो ग़ुलाम बनियल आहे उहो ज़ुल्म जी चकी हेठि आहे उनखे ज़मीनदार खे ज़मीनदारी ज़मीन ते हारी वेठो आहे उनखे हारी रोज़गार उतां मिलंदो जेकॾहिं ज़मीनदार ख़ुशि हूंदो ज़मीनदार जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ वोट नथो विझी सघे पर असां जेके शहरी माण्हू आहियूं को मास्तर है को क्लर्क है को पटेवालो को गाॾो पियो हलाए को चणा पियो खपाए को शहर में मज़दूरी पियो करे उन माण्हू ते कंहिंजी बंदिश जो हू माण्हू वोट थो विझे हिननि ज़ालिमनि जागीरदारनि खे त ही जागीरदार जेसीं ताईं जागीरदार सियासत हलंदी ग़रीबनि जा ॿार बुखिया हूंदा जेकॾहिं रिढुनि जो धण बकरियुनि जो धण उनजो धनार बघड़ हूंदो त हिकिड़ी बकरी बि महफ़ूज़ रहंदी मुंहिंजा भाउ छा था चओ रहंदी बहिराड़ी जा माण्हू आयो जे रिढुनि जो धण हुजे ऐं धनार हुजे बघड़ माना बकरियूं हॾनि सूदो चट जेकॾहिं ग़रीबनि ऐं मिसकीननि जे हक़नि जो रखवाल जागीरदार मीर पीर वॾेरो हूंदो छा थींदो ग़रीबनि जा ॿार बुख मरंदा वॾेरनि जी अयाशियुनि जा सामान कोन खुटंदा उन्हनि जा महल उन्हनि जा घोड़ा उन्हनि जा कुता उन्हनि जा जहाज़ उन्हनि जा बख़मल जा लिबास इन्हनि में ई क़ौम पूरी थी वेंदी त इन जे करे मुंहिंजा भाइरो दोस्तो बांग बि अचे पई मां तव्हांखे चवणु चाहियां थो त जेकॾहिं पंहिंजे मुक़दर खे तब्दील करणु घुरो था त पंहिंजे वोट जी सियासत खे तब्दील करियो पाण मां ई नुमाइंदा चूंडियो मेहनतकश माण्हुनि जा नुमाइंदा अॻिते अचो हिन जागीरदार समाज खे चैलेंज कयो वॾेरनि ऐं पीरनि मीरनि जे ठहियल लुटपुर जे समाज खे चैलेंज कयो यूनियन काउंसिल जो मेंबर म्युनिसिपल कमेटी जो मेंबर टाउन कमेटी जो मेंबर पंहिंजे पढ़ियल गढ़ियल पोरेतनि जे पुटनि मां चूंडियो पोइ उहे समूरा गॾिजी MP ठाहींदा MP खां पोइ MNA ठहंदा ईअं सिंध जो मुक़दर तब्दील थींदो ऐं पाण सिंध में नवां झंडा इज़त जा वकार जा ख़ुशहाली जा झंडा खणी पाण सिंध खे हिकिड़ो शानदार ऐं कामयाब मादर वतन ठाहे सघूं था मां तव्हां सभिनी दोस्तनि साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां भले नमाज़ पढ़ो ऐं असां लाइ दुआ कजो महिरबानी साईं।